कंडियारो के कच्चे वारे इलाके में गुजरंदड़ दोदा माइन शाख ओवरटॉप थी वहण लगी। शाख जो पानी ओवरटॉप थियण आपाशी अमलदारन खिलाफ इलाके वासिन पारा एहतजाजी मुजाहिरो किया वियो। उन मौके ते हाजी खान रिंद, जुल्फकार रिंद ऐं ॿियनि जो चवण हो आपाशी अमले के शाख में पानी वाद थियण जो इतला ॾिनो, पर उन बावजूद भी अमलदारन पानी न घटायो। अॼु रोड़ियूं पवण सबब समूरी कच्ची आबादी जा घर पानी हेठ अची विया आहिनि, जंहिं करे पोरियतन के वॾो माली नुक़सान थियो आहे। उन्हनि मुतालबो कयो त शाख जे पानी के घटाए इलाके वासिन के परेशानी का बचायो वने। बुछेरी शहर में नामालूम हथियारबंदन शहरी इकबाल शेख के दुकान में फुर करे फरार थी वया। मुतासिर इकबाल शेख मूजिब हथियारबंद जबरदस्ती दुकान में दाखिल थिया। हथियार के जोर ते रोक रकम, मोबाइल फोन ऐं ॿियो सामान फुर करे फरार थी वया। वाक़िए की रिपोर्ट बालूजा कुबा थाने ते दाखिल कराई है, पर पुलिस को भी तदारुक नाहे कयो। हुन DIG शहीद बेनज़ीराबाद का मुतालबो कयो त फुर थियल रोक रकम, मोबाइल फोन समेत ॿियो सामान वापस करायो वने। दोदापुर के मुख्तलिफ इलाकन में चौमासे की हल्की बरसात सबब मौसम खुशगवार थी वियो। दोदापुर, मीरानपुर, पन्नू भुटे समेत आसपास के मुख्तलिफ इलाकन में बरसात ऐं हवाउन बाद गर्मी जो जोर टुटी पियो। सूफी बुजुर्ग शाह अब्दुल लतीफ़ भिटाई के 282 उर्स की हवाले से सकाफत खाते के सूबाई वजीर जुल्फकार शाह की सदारत हेठ सकाफती मरकज भिटशा में सरकारी अमलदारन जो पहिरियों इजलास कोठायो वियो। इजलास में सेक्रेटरी सकाफत खैर मोहम्मद कलवट, डिप्टी कमिश्नर मटियारी, DIG हैदराबाद, SSP मटियारी, SSP स्पेशल ब्रांच, डायरेक्टर लोकल गवर्नमेंट, टाउन कमेटी भिटशा के चेयरमैन समेत स्पोर्ट्स, लाइव स्टॉक, सेहत ऐं तालीम समेत ॿियनि शोबन के अमलदारन शिरकत कई। सूबाई वजीर जुल्फकार अली शाह इजलास के खिताब कंदे चयो त भिटाई के उर्स के वडे जोश ऐं जज्बे से मल्हायो वेंदो। मेले अंदर ईंदड़ ज़ायरीन के जान ऐं माल के तहफ़ुज़ ॾियण असांजी ज़िम्मेवारी आहे। मेले में तमाम इदारन जा अमलदार पंहिंजे फर्जन के सुठे नमूने से निभाईंदा। कंहिं भी अमलदार की का भी कोताही बर्दाश्त न कई वेंदी। सिक्योरिटी इदारन के हिदायत जारी कई है, पहिरीं खां बेहतर सिक्योरिटी मेले अंदर नजर ईंदी। उडेरोलाल में बाअसर ऐं पुलिस के जुल्म खिलाफ खासकेली बिरादरी जो औरतुन समेत मर्द रोडन ते निकरी आया। खासकेली बिरादरी पारा बाअसर माण्हुन ऐं पुलिस खिलाफ एहतजाजी मुजाहिरो किया वियो। उन मौके ते मसमात दरिया खातून खासकेली, शहजादी खासकेली ऐं ॿियनि बाअसर शाहनवाज खासकेली, यूसुफ खासकेली मथां इल्ज़ाम हणंदे चयो त धीअ परी खासकेली के संदुस मुड़स शाहनवाज खासकेली नशे जो आदी बणाए गलत रस्ते ते हलाइण चाहे तो। असां पारा इन अमल की मुखालफत करण ते असां के हिरासा करे रहियो आहे। पुलिस बाअसरन की वंगारी बणियल आहे। हुनन SSP मटियारी ऐं इंसानी हकन वारी तंजीमुन का मुतालबो कयो त मामले जो नोटिस वरतो वने। चोटियारियों लग फ़कीर मोहम्मद वारिस राजड़ वट दरगाह शरीफ ते रूहानी ऐं इज्तिमाई तकरीब मुनक़िद कई वई, जिते हुर जमायत की कामयाबी ते खुशी जो इज़हार किया वियो। उन मौके ते दरगाह शरीफ के चेयरमैन कमेटी सईद निज़ामाणी, फ़कीर खादिम हुसैन जुणेजो ऐं ॿिया शरीक थिया। सईद खान निज़ामाणी तकरीब के खिताब कंदे चयो त असां हुर जमायत सां हर दुख सुख में गॾु आहियूं ऐं हमेशा हुर जमायत जो साथ ॾींदासीं। तकरीब के आख़िर में इज्तिमा अंदर आयल जमायतन के लंगर भी खारायो वियो।